नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में अवां के भलीकार ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। पीर बख्श कॉलोनी में माओ सां गॾु रहंदड़ नौजवान पुट अयाज़ सोलंगी जो पीउ मेवो खान सोलंगी जान जो वैरी बणिजी वियो। पुट सां गॾु रहंदड़ माओ हाकिम ज़ादी मीडिया अॻियां दाहींदे मुंहिंजो हाकिम ज़ादी हमारे जो मसलो हले पियो तव्हांजे मुड़ुस जो तव्हांजे पुटनि सां इहो छा मसलो आहे? मसइलो इहो अथसि त उते त मुंहिंजा ॿ पुट बसि मूंसां गॾु हुजनि। हेठि जेके ग़रीब आहिनि इहे अलॻि हुजनि, जो वीचारा ग़रीब आहिनि हुन वटि मिल्कत कान्हे। उहो मिल्कत वारा आहिनि, उन जे लाइ वॾे पुट जे सॼी ॻाल्हि में थो हले। जेकी मिल्कत अथसि सॼी पुट जे हवाले कई अथई। बैंक वारा पैसा, घर वारी जेकी आहे प्रापर्टी सॼी पुट जे नाले कई अथई। उहो ग़रीबनि खे ॿाहिरि कढे थो। अहिड़े हिसाब सां सभु असां ते ग़लति कूड़ सभु इल्ज़ाम आहिनि असां ते। न असां नियाणियूं खपायूं, मुंहिंजूं नियाणियूं घर वेठियूं आहिनि ऐं हीउ वीचारो ग़रीब आहे, हीउ टंगनि खां शिराज़ माज़ूर आहे। उहे वीचारा इन मिड़े रोज़ी कंदा आहिनि, हुननि जे पोइ हरू भरू बाहि ॿारे ॾिनी अथनि। इहो सभु कूड़ आहे ऐं असांजे लाइ माना 15-20 साल 25 साल थिया आहिनि असांजे घर खां कढियो अथई। उन जी वजह में असांखे कुझु ॾिनो वरितो कोन अथनि। पोइ बि असांखे ताला वग़ैरह हणी वेंदा, दर बंदि करे वेंदा, असां ते दहशत कंदा, रोज़ु पुलिसूं घुराईंदा। ऐं सामान मुंहिंजो जेको आहे 10-15 सालनि खां असांखे सामान ॾिनो अथनि। उहो सामान मुंहिंजो घर में अॼु ताईं पियो अथनि। मां उहो बि हिननि खां न घुरियो आहे ऐं हीअ असां ते दहशत करणु था चाहिनि। असां हिननि खे कुझु बि न कयो आहे। हुनजो अॼु वीचारे जो ज़ियान करे विया आहिनि, हुननि जे नंढड़नि खे मारूं ॾे, हर ॻाल्हि करे। असां हुननि सां कुझु बि न कयो आहे। हीअ सभु कूड़ आहे, नाजाइज़ी आहे सभु। इहे जेके ग़लति ॻाल्हाए अथई, जेको बि न करे लिखी ॾिनो अथई, न करे फ़ैसिले जे बारे में। इहो बि चए थो जेको तव्हां हींअर जॻह ते रहो था, जी जॻह त तव्हां हुनजी जॻह ते कब्ज़ो कयो आहे। जी जी न कब्ज़ो न आहे। असांखे हिननि लठियूं हणी कढी छॾियो। मुंहिंजूं 3 नियाणियूं 2 पुट सां लठियूं हणी कढी छॾियो न। असां महीनो खनि मां पंहिंजे पुट जे मथे जॻह में रहियसि। जी शिराज इम्तियाज़ उनजो छा रोल आहे वाक़ई में? हिनजो वॾे पुट जेको तव्हांजो वॾो पुट आहे रियाज़ उहो बि तव्हां सां विढ़े थो? उहो विढ़े थो, पीउ खे मछराए थो त हिननि खे लाताल करे, हिननि खे कुझु बि न ॾे। हिन खे ईअं कढी छॾीनि घरनि मां। जी न नियाणियूं केरु खपाईंदो आहे? इहे कूड़ थो हणे, इल्ज़ाम थो हणे मिड़े हुन पुट जे चवण ते। नियाणियूं सभु नियाणियूं हा हे अयाज़ न, उहो पाण जहिड़ो था कनि। असां जहिड़ो करणु नथा चाहियूं। असां ग़रीब आहियूं। असां पुलिस पैसा, असां पुलिस जा पैसा बि असां वटि कोन्हनि के जो असां ॾेई पाण छॾायूं। न असां ग़रीब जी इहा त असांखे पंहिंजो हक़ु ॾिए।